इस्लामाबाद जी अदालत पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पीटीआई अॻवान शहबाज़ गिल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। अदालत शहबाज़ गिल खे पेश करण जो हुकुम ॾिनो, जंहिं ते पुलिस पीटीआई अॻवान खे अदालत में पेश कयो। पुलिस शहबाज़ गिल खे कारे शीशे वारी गाॾीअ में अदालत पहुचायो ऐं मथसि अछी चादर विझी अदालत में पेश कयो। जॾहिं त पुलिस अणॼातल माण्हुनि खे अदालत में वञण खां रोके वरितो। अदालत में बयानु ॾींदे शहबाज़ गिल चयो आहे त एसपी नौशरवान मूंखे वठी आयो ऐं चयो त तव्हांजी ज़मानत थी वई आहे। ॾिसो त राति खां मूं सां छा थी रहियो आहे। जज रिमार्क्स ॾिना आहिनि त छा तव्हां डॉक्टरनि खे ॾेखारियो, असां मेडिकल त नथा ॿुधाए सघूं। शहबाज़ गिल चयो आहे त गुज़िरियल राति खां बुख हड़ताल ते वेठो आहियां, कंहिंखे बि मूं सां मिलण जी इजाज़त नाहे। गुज़िरियल राति 12 ॼणा संदसि कमरे में आया, मूंखे पकिड़े केला खाराया ऐं जूस ॾिनो। बाद में अदालत शहबाज़ गिल खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।